नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त मीरपुर माथेले में नीगर सां बदफ़ेली कंदड़ मौलवी ते केस दाख़िल थियण बाद पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। सोशल मीडिया ते नाज़ेबा तस्वीरूं वायरल थियण बाद SHO मीरपुर माथेलो क़ाबिल भइयो मौलवी खे जांच करण बाद बेगुनाह करार ॾेई आज़ाद करे छॾियो हो। मौलवी जे आज़ाद थियण वारियूं ख़बरूं हलण बाद पुलिस नीगर जे वालिद जी फ़रियाद ते मौलवी मोहम्मद अज़ीम सुमरे मथां केस दाख़िल करे खेसि ॿीहर गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे फिरो ॿीहर ॾियूं पिया त मीरपुर माथेले में नीगर सां बदफ़ेली कंदड़ मौलवी ते केस दाख़िल थियण बाद पुलिस खेसि ॿीहर गिरफ़्तार करे वरितो आहे। सोशल मीडिया ते नाज़ेबा तस्वीरूं वायरल थियण बाद SHO मीरपुर माथेले क़ाबिल भइयो मौलवी खे जांच करण बाद बेगुनाह करार ॾेई आज़ाद करे छॾियो हो। मौलवी जे आज़ाद थियण वारियूं ख़बरूं हलण बाद पुलिस नीगर जे वालिद जे फ़रियाद ते मौलवी मोहम्मद अज़ीम सुमरे मथां केस दाख़िल करे खेसि ॿीहर गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो।